पहले आप कबो त गाॾी छुटी वेंदी। हिकिड़ा ॿ झूना दोस्त रेलवे स्टेशन ते सालनि पुॼाणा पाण में ॾाढो उकीर सां मिलिया। बीठे कचहरी पे कयऊं त गाॾी बि प्लेटफॉर्म ते पहुची वई। रश सबब ॾाढा ढरा रहिया त जीअं लहण वारा आराम सां लही बस थियनि ऐं चढ़ण वारा सुकून सां चढ़ी थानिका थियनि। ॿियनि जो एहतराम ऐं इकराम कंदे जॾहिं गाॾीअ जे दर वटि पहुता त हिकिड़े ॿिए खे अदब ऐं एहतराम सां चयो त हुज़ूर, पहिरियां अव्हां कदम शरीफ़ रखो। ॿिए दोस्त पंहिंजो एतिरो एहतराम थींदे ॾिठो त पाण बि मुरवतन एहतराम कंदे ढरो थियो ऐं चवण लॻुसि, न हुज़ूर, ईअं न थींदो, पहिरियां अव्हां चढ़ो। हद खां वधीक इकराम कंदे पहिरियों दोस्त पोइ ते हटी चवण लॻो, न, पहिरियां अव्हां चढ़ो। एतिरे में गाॾीअ बि कूक कई ऐं चुरण लॻी। हुननि जो उहो ई एहतराम वारो कलाम जारी हुयो जो गार्ड बि डोड़ंदे अची बोगीअ में चढ़ियो ऐं संदन गुफ़्तगू ॿुधी चवण लॻो, पहले आप कबो त गाॾी छुटी वेंदी। मतिलब त एहतराम बि हद अंदरि करणु घुर्जे। हद खां वधीक एहतराम बि बेअदबी ऐं नुक़सान जो सबबु थो बणिजे। ॻाल्हि सां मुतफ़िक़ हुजो ऐं वीडियो पसंदि आई हुजे त शेयर कजो।